नाज़रीन, नौशर फ़िरोज़ मां वहाँ ताईं ख़बर पहुचायूं पिया। मिठियाणी शहर में 3 ॾींहं अॻु पेश आयल अफ़सोसनाक वाक़े ख़िलाफ़ वारसनि तरफ़ां अॼु नेशनल प्रेस क्लब नौशर फ़िरोज़ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि जो चवणु हो त रेढ़ो हलाईंदड़ ग़रीब ऐं मज़दूर मक़सूद चांडियो खे मुबैना तौरु CIA इंचार्ज इमदाद जागराणी गिरफ़्तार करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिंजे नतीजे में हू हयाती विञाए वेठो। वारसनि मूजिबि वाक़े खां पोइ SSP नौशर फ़िरोज़ तरफ़ां फौरी नोटिस वठंदे इंक्वायरी जो हुकुम ॾिनो वियो, पर 3 ॾींहंनि गुज़रण बावजूदि न का रिपोर्ट साम्हूं आई आहे, न ई जवाबदार ख़िलाफ़ का कार्रवाई थी सघी आहे। एहतिजाज दौरान मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कई ऐं मुतालबो कयो त जवाबदार CIA इंचार्ज इमदाद जागराणी ख़िलाफ़ फौरी तौरु FIR दाख़िल करे खेसि गिरफ़्तार कयो वञे ऐं ख़बरदार कयो त जेकॾहिं जल्द इंसाफ़ फ़राहम न कयो वियो त हू पंहिंजो एहतिजाज वधीक तेज़ कंदे सॼे ज़िले ताईं वधाईंदा।